SK TV ते अवां जो स्वागत है। मां आहियां राम अमरनाथ। दोस्तों, असी करोड़ रुपया खर्च करे ज़मीन ख़रीद कयूं था, हज़ारे रुपया खर्च करे नक्शा पास करायूं था ऐं वरी लखे करोड़ रुपया खर्च करे उन ते इमारत खड़ी कयूं था। पर जॾहिं उन में रहण वञूं था तॾहिं असांखे रहण में मज़ो नथो अचे, घर जे भातियुनि सां मन मुटाव थो रहे, ॿाहिरि वञूं था त घर अचण ते दिलि नथी थिए ऐं जेकॾहिं उन प्लॉट ते असीं फैक्ट्री ठाहियूं था त फैक्ट्री जो प्रोडक्शन बराबरि नथो थिए ऐं वर्कर सां मन मुटाव थो रहे। दोस्तों, इहो सभु आहे वास्तु दोष। अचो त इन जे बारे में कुझु सम्झूं। सिंधी चैनल जे सभिनी दर्शकनि खे मुंहिंजो नमस्कार। अॼु असांजे विच में आहिनि श्री विजय केसवानी। श्री विजय केसवानी वास्तु शास्त्र जी हिकु जानी मानी हस्ती आहिनि। श्री विजय केसवानी जा वास्तु शास्त्र ऐं ज्योतिष ते घणा ई प्रोग्राम घणनि ई TV चैनल ऐं केबल नेटवर्क से अची चुका आहिनि। असां चाहियूं था त श्री विजय केसवानी असांखे पंहिंजे बारे में कुझु ॿुधाइनि। सिंधी कच्छी चैनल जे सभिनी दर्शकनि खे विजय केसवानी जो नमस्कार। दोस्तों, मां वास्तुशास्त्र ऐं ज्योतिष जे फील्ड में चङनि ई सालनि खां कमु करे रहियो आहियां ऐं वास्तुशास्त्र में वास्तुशास्त्र जी हाईएस्ट पोजीशन हासिल करे चुको आहियां। जीअं वास्तु महामहोपाध्याय, वास्तु महर्षि ऐं ज्योतिष रत्न जा मूंखे अवॉर्ड्स मिलिया आहिनि ऐं कल्याण ज़ोन जो वर्ल्ड एस्ट्रोलॉजिकल रिसर्च इंस्टीट्यूट जो प्रेसिडेंट रही चुको आहियां। असांजी कोशिश आहे त हर व्यक्ति जे घर में सुख शांति ऐं ख़ुशियूं हुजनि, उन्हनि जे बिज़नेस में इज़ाफ़ो थिए, उनखे जाम सुठे घर में सुख शांति हुजणु खपे, पाण में तालमेल सुठो हुजणु खपे ऐं ज़िंदगीअ जो जेके बि ख़ुशियूं आहिनि से सभु माणे सघजनि। विजय सर, असांखे प्लीज़ ॿुधायो त वास्तुशास्त्र छा आहे ऐं इहो कॾहिं खां आहे? वास्तुशास्त्र 5000 साल खां बि पुराणो शास्त्र आहे। पहिरीं जॾहिं आर्किटेक्ट्स असांजे जॻहियुनि जा नक्शा ठाहींदा हुआ त उन वक़्तु वास्तुशास्त्र जे नियमनि जो पालन कंदा हुया। उन महिल असांजा जेके बि ज़िंदगी में 5 तत्व आहिनि, जंहिंमां धरती, आकाश, सूर्य, चंद्रमा हर शइ ठहियल आहे, या इंसानी शरीर भी उन्हनि 5 तत्वनि मां ठहियल आहे, त इन्हनि 5 तत्वनि जो असांजे ज़िंदगीअ ते ॾाढो गहरो असर थींदो आहे। असांजे जीवन में इन्हनि जो एॾो असर थी सघंदो आहे जो असांजे ज़िंदगी में अगरि कोई बि हिकिड़ो तत्व ग़लति जॻह ते हुजे या ख़राब हुजे त उन सां असांजी ज़िंदगीअ ते ॾाढा ख़राब प्रभाव या असर थी सघे थो। जीअं सम्झो असांजो कमु जेको हले थो उहो हली हली रुकिजी सघे थो। असांजी जेकी फैक्ट्री जाम सुठे नमूने सां मुनाफ़ो ॾेखारे रही आहे उहो बि धीरे धीरे घटि थींदो वेंदो। असांजे घर में जेके ॿार आहिनि उन्हनि जी सिहत ख़राब थी सघे थी। माता पिता ऐं पीउ पुटनि जे विच में लड़ाई झगड़ा वग़ैरह थी सघनि था, पाण में तालमेल नथो थी सघे, या अगरि अहिड़ो कोई बि तत्व घर में जीअं अग्नि तत्व आहे अगरि उहो ख़राब हुजे त हस्बैंड ऐं वाइफ यानी मियां बीवी जे विच में बि झगड़ा थी सघंदा आहिनि। इन करे इन्हनि तत्वनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में सही ढंग सां, सही रूप सां असांखे संभालणो आहे ऐं उन सां असांजे जेकी बि ज़िंदगी आहे उन ते एॾो सुठो प्रभाव ईंदो जो असांजे ज़िंदगीअ में अमन, चैन, सुख, शांति ऐं हर कंहिं सुख समृद्धीअ सां जुड़ियल जेके बि शयूं तमामु असांजे ज़िंदगीअ में पूरी थी। आहिस्ते आहिस्ते इहो शास्त्र गुम थींदो वियो, छाकाणि त जेके बि आर्किटेक्ट्स आहिनि, जेके बि इंटीरियर डिज़ाइनर्स आहिनि, जेके बि कॉन्ट्रैक्टर्स आहिनि, उन्हनि वटि एतिरो समय न हुयो त उहे इन्हनि 5 तत्वनि जे हिसाब सां असांजे नक्शनि में उहे चेंजिस कनि ऐं उन हिसाब सां इहो धीरे धीरे ऐं जाम आहिस्ता आहिस्ता इहो शास्त्र लुप्त थींदो वियो ऐं ज़मीनुनि जी जेकी प्राइसिंग आहे, ज़मीनुनि जी जेकी वैल्यू आहे वो एतिरी त वधंदी रही जो उन खां पोइ जंहिंखे जहिड़ो टुकुर मिलियो उहो माण्हू टुकुर हासिल करण जे पोयां पइजी वियो ऐं इहो शास्त्र जेको आहे उहो लुप्त थी वियो। आहिस्ते आहिस्ते इन्हनि 5 तत्वनि जो इंसानियत जे मथां जाम गहरो असर थियण लॻो। हर तरह सां इंसान जे जीवन में जेके भी तकलीफ़ूं आहिनि, दुख आहिनि, उहे वधण लॻा ऐं उन खां पोइ वापसि जाम सुठा अहिड़ा इंस्टीट्यूट्स आहिनि, अहिड़ा जाम व्यक्ति आहिनि जिन पंहिंजे जाम जफ़ाकशीअ खां पोइ इन शास्त्र खे वापसि
माण्हुनि जे साम्हूं आंदो त इन शास्त्र सां असांजे मथां कहिड़ा असर थियनि था, उन खां असांजा बचाव जा तरीक़ा कहिड़ा आहिनि ऐं उन सां असांजे जीवन में केतिरो सुठो ऐं गहरो असर ऐं जेके बि उन जा ख़राब असर आहिनि उन्हनि खे कीअं ख़तमु करे उन मां सुठो प्रभाव या सुठो असर आणे सघिजे, या असांजे जीवन में जेके बि मुश्किलातूं आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता घटि थी वञनि ऐं असां सुखी समृद्ध जीवन जी सघूं। मूंखे पूरी उम्मीद आहे त श्री विजय केसवाणी खे वास्तु शास्त्र जो जेको एॾो अथाह ज्ञान आहे उनजो तव्हां सभिनी खे भरपूर फ़ाइदो मिली रहियो आहे। त अचो इन दिशा में अञा हिकु क़दम अॻियां वधायूं ऐं असां श्री विजय केसवाणी सर खां पुछूं त सर, आम माण्हू खे अगरि प्लॉट वठिणो हुजे त कहिड़ी दिशा में वठणु खपे ऐं कहिड़ो प्लॉट हुअणु खपे? संगीता, असांखे कॾहिं बि प्लॉट जेको आहे उहो वास्तु शास्त्र मूजिब ई वठणु खपे। वास्तु शास्त्र में हमेशा इहो चयो वियो आहे त जेको बि प्लॉट आहे उहो रस्ते खां यानी जेको बि मेन रोड आहे उन खां हेठि न हुजी करे थोरो मथे हुजणु घुरिजे। अगरि मथे आहे त उनजी जेकी बि शक्ति आहे, ऊर्जा शक्ति जेको बि पावर आहे उहो ॾाढो वधीक हूंदो आहे ऐं उनजे करे हमेशा बरकत वारो आहे। प्लॉट जी असां जॾहिं बि खोटाई करे रहिया आहियूं त उनमें हॾियूं या ॻाढ़ियूं किवियूं या उॾाई न हुजणु, इन सां उन बरकत में रंडकूं ईंदियूं आहिनि। प्लॉट हमेशा जेको आहे उहो सिधो सवाटो हुजणु, उनमें खॾा खुॿा न हुजनि। इन सां बि असांजी जेकी बि ऊर्जा शक्ति आहे उन प्लॉट जी उहा आहिस्ता आहिस्ता घटि थींदी वेंदी आहे। अगरि असां उन प्लॉट में पाणी भरे रखूं, उन सेंटर में उन विच में अगरि असां थोरो खॾो खोटे करे उते पाणी भरे रखूं ऐं उहो पाणी जाम जल्दी ख़तमु थी वञे त उनजो मतिलबु आहे त उहो प्लॉट जेको आहे असांजे लाइ सुठो न आहे। अगरि उन प्लॉट में उहो जल जेको आहे या उहो पाणी जेको आहे उहो अधु सुकी वञे ऐं अधु बची वञे त उहो प्लॉट ॾाढो सुठो मञियो वेंदो आहे, उहो बरकत वारो प्लॉट थींदो आहे। प्लॉट जॾहिं बि असां वठूं त उनमें ओभर ॾांहुं या उत्तर दिशा में हमेशा रोड हुजे ऐं उहे एॾो बरकत वारा हूंदा आहिनि त असांजे घर में हमेशा धन धान्य संपूर्ण महालक्ष्मी प्रसन्न थींदी आहे। त इन सां असांजे जीवन में जेके बि कष्ट आहिनि, दुख आहिनि, उहे आहिस्ता आहिस्ता घटि थींदा आहिनि। जॾहिं बि ओभर वारो दिशा मां अगरि असां पंहिंजे प्लॉट में अची रहिया आहियूं त उन जॻह में हमेशा वाधारो हूंदो आहे, उते रहंदड़ सुखी ऐं समृद्ध जीवन जीअंदा आहिनि। उते हमेशा हिकु स्फूर्ति हूंदी आहे, हिकु शक्ति हूंदी आहे। जेके बि माण्हू पाण में पहिरीं अगरि सम्झो कंहिंजे विच में मन मुटाव हुजे, पर अहिड़ो अगरि हुननि प्लॉट वरितो आहे जंहिंजो मेन रोड या मेन दिशा जंहिंमां उहो पंहिंजे प्लॉट में प्रवेश करे रहिया आहिनि या अची रहिया आहिनि, उहो अगरि ओभर ॾांहुं आहे त उन जॻह में हमेशा बरकत हूंदी आहे, पाण में मेल जोल सुठो हूंदो आहे, घर जो वातावरण सुठो हूंदो आहे, घर में पैसो टिकजंदो आहे। ऐं उन खां पोइ अगरि उत्तर दिशा में असांजे घर में प्रवेश करे रहिया आहियूं त उते बि जेके रहंदड़ आहिनि उनजे घर में धन धान्य हमेशा रहंदो आहे, हमेशा महालक्ष्मी जी कृपा रहंदी आहे। जेके बि तव्हांजे मथां कर्ज़ आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता घटि थी वेंदा आहिनि। चवण जो मतिलबु इहो आहे त वास्तु शास्त्र में घणेई उपाय आहिनि जिन जे करण सां असांजो जीवन सफलो, सुखी ऐं समृद्ध बणिजी सघे थो। असां अहिड़ा घणा ई किस्सा ॿुधा आहिनि त के अहिड़ा प्लॉट हूंदा आहिनि जेके वठण सां माण्हुनि जे जीवन में घणी मुश्किलातूं अची वेंदियूं आहिनि। त अहिड़ा कहिड़ा प्लॉट हूंदा आहिनि, उन्हनि जे बारे में प्लीज़ कुझु ॿुधायो। अहिड़ा जाम प्लॉट थींदा आहिनि जिन जे करे असांजे जीवन में मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। अहिड़ियूं जाम ई दिशाऊं आहिनि जिन दिशाउनि वारा अगरि असां प्लॉट ख़रीद कयूं था त असांखे ॾाढियूं दुख ऐं तकलीफ़ूं ज़िंदगी में अचनि थियूं। अगरि असांजो प्लॉट जो मेन रोड जेको आहे उहो ॾखण ॾांहुं या ओलह पासे आहे त उन जॻह में रहंदड़ माण्हुनि जे जीवन में ॾाढियूं मुश्किलातूं ऐं कठिनायूं आहिनि। जीअं सम्झो त हुननि जे घर में कंहिं मेंबर जी जेकी तबियत आहे उहा हमेशा ख़राब रहे थी, या जेको बि असांजो धन आहे घर में जेकी बरकत हुजणु खपे उनमें जाम रुकावटूं या बाधाऊं अचनि थियूं, या अहिड़ियूं कहिड़ियूं रंडकूं हुनमें हमेशा थोरे थोरे समय खां पोइ अचनि थियूं। जीअं सम्झो त अगरि कोई असांजे घर में ॿार आहे, सुठी पढ़ाई कई आहे, सुठो इल्मु अथसि, पर उन खां पोइ बि अगरि उहो कोई नौकिरी करणु चाहे थो या कोई बिज़नेस करणु चाहे थो या कोई धंधो करणु चाहे थो
त उहो उनमें सक्सेस नथो थी सघे या उनमें ओड़े मुक़ाम ताईं नथो पहुची सघे जंहिं ते उहो पहुचणु चाहे थो। छाकाणि त इन दिशा मां जेका बि ख़राब शक्ति, ख़राब ऊर्जा असांजे घर में या उनमें रहंदड़ या उनमें कमु कंदड़ व्यक्तिअ जे मथां या उन कमु कंदड़ माण्हूअ जे मथां जेको उहो ख़राब असर छॾे रहियो आहे, उन खां बचण जे लाइ जाम अहिड़ा उपाय बि आहिनि जिन जे करण सां असांजे जीवन में हमेशा सुख ऐं समृद्धि रहंदी। असांजे जीवन में अहिड़ी जेके बि मुश्किलातूं समय समय ते अची रहियूं आहिनि उन खां असां निजात पाए सघंदासीं। हा, त हाणे असांखे ॿुधायो त अगरि असांजे प्लॉट जो मुख्य दरवाजो ओभर ॾांहुं हुजे त उनजो असांजे जीवन ते कहिड़ो असर थींदो, सुठो थींदो या ख़राब थींदो? अगरि सुठो थींदो त कीअं सुठो थींदो ऐं अगरि ख़राब थींदो त उनजा कहिड़ा उपाय आहिनि? संगीता, असांजे अगरि प्लॉट जो मुख्य दरवाजो ओभर दिशा में आहे त उन जॻह में जेके बि व्यक्ति रहनि था उन्हनि जे जीवन में हमेशा हिकु शक्ति हूंदी। हाणे मां तव्हांखे हिते ॿुधाइणु चाहींदुसि त असां ज्योतिष खे ॾाढो प्रभावशाली मञींदा आहियूं। जाम असां बुरा पाईंदा आहियूं, चवंदा आहियूं त इन्हनि ग्रहनि जो असांजे जीवन ते ॾाढो गहरो असर थींदो आहे। त उहे असां खां ग्रह हेॾो परे आहिनि, जेके हज़ारे लखे किलोमीटर्स असां खां परे आहिनि, उहे असांजे मथां जॾहिं प्रभाव करे रहिया आहिनि, असांजे मथां असर छॾे रहिया आहिनि, त असां जंहिं ग्रह ते वेठा आहियूं उन ग्रह जूं जेके शक्तियूं आहिनि छा असांजे मथां असर न कंदियूं? बिल्कुलु कंदियूं। छाकाणि उन ग्रह जे मथां त असां सभु कार्य करे रहिया आहियूं। असां पंहिंजी सॼी जीवनी जेकी आहे उहो उते ई बिताए रहिया आहियूं। असां उन जॻह में खाई रहिया आहियूं, पी रहिया आहियूं। असां पंहिंजे दिनचर्या जा जेके बि कम आहिनि या असांजे जीवन में जेके बि सक्सेस आहे, जेको कमु आहे, धंधो आहे, उहो सभु हिते ई करे रहिया आहियूं। त हिन जेको ग्रह आहे, जंहिं ग्रह जे मथां असां वेठा आहियूं, उन जूं जेके शक्तियूं आहिनि उनजो बि ओतिरो ई या उन खां वधीक प्रभाव पवंदो जेतिरा ग्रह असां खां जाम परे आहिनि। जीअं सूर्य आहे, उनजी तपिश ऐं उनजो जेकी बि शक्तियूं आहिनि असांखे मिलनि थियूं, उहे असांखे सभु ओभर दिशा मां मिलनि, जंहिंखे असां कॉस्मिक रेस बि चवंदा आहियूं या सोलार रेस बि चवंदा आहियूं। इहे जेकी सूर्य जूं पहिरियों किरणूं असांखे ओभर दिशा मां मिली रहियूं आहिनि, उहे असांजे अंदरि हिकु नई ताक़त, नई जवानी, नई शक्ति भरींदियूं आहिनि, जंहिंजे करे असां पंहिंजा सभु जेके बि कार्य आहिनि उहे बराबरि समय ते ऐं सुठे नमूने सां करे सघूं था। असांजो जेको कॉन्संट्रेशन पावर आहे, यानी जेको बि असांजी गोल आहे, जेको बि असांजो उद्देश्य आहे जीवन जो, उहो असां पाए सघूं था। ऐं जेके बि उते व्यक्ति रहंदा आहिनि, जेके बि माण्हू हुन घर में या हुन प्लॉट में रहंदा आहिनि, उन्हनि जे जीवन में हर प्रकार जूं खुशियूं, सुखी ऐं समृद्धि हमेशा रहे थी पई। ऐं उन जॻह में जेके बि ॿार आहिनि उहे बि पंहिंजे पढ़ाईअ तां जाम सुठे नमूने सां ध्यान सां कॉन्संट्रेट करे सघनि था ऐं पंहिंजे पढ़ाईअ में अवल दर्जो हासिल करे सघनि था। विजय सर, तव्हां इहे त तमामु चङी सुठी ॻाल्हि ॿुधाई त ओभर दिशा में प्लॉट वठण सां हेॾा फ़ाइदा थियनि था। हाणे मां त पक ई पक पंहिंजो प्लॉट अहिड़ी दिशा में वठंदमि जंहिंजो मुख्य दरवाजो ओभर ॾांहुं हुजे। मां छा हाणे दर्शक बि इन ॻाल्हि जो ध्यानु रखंदा कि उहे बि अहिड़ी दिशा में प्लॉट वठनि। पर सर, जे असांजे प्लॉट जो मुख्य दरवाजो अग्नि दिशा यानी साउथ ईस्ट ॾखण ओभर ॾांहुं हुजे त उनजो असांजे जीवन ते छा असर थींदो? अगरि असांजो प्लॉट साउथ ईस्ट यानी अग्नेय दिशा में या ॾखण ओभर दिशा में आहे त हुते जेके बि रहंदड़ माण्हू आहिनि उनजे जॻह में या त लूटमार थींदी या त हुते चोरी चकारी थी सघे या सरकार सां जेके बि जुड़ियल मामला आहिनि उनमें ॾाढियूं तकलीफ़ूं अची सघे। सरकार जी तरफ़ सां उन्हनि जे मथां रेड्स बि थी सघनि थियूं ऐं उन्हनि जे जीवन में ॾाढियूं कठिनाइयूं ऐं मुश्किलातूं अची सघनि थियूं। ईअं बि ॾिठो वियो आहे त अगरि असांजा ग्रह बि उन वक़्तु ठीकु न आहे ऐं असां आग्नेय दिशा वारे घर में अगरि रही रहिया आहियूं या उन जॻह ते कमु करे रहिया आहियूं त उन जॻह में रहंदड़ या कमु कंदड़ माण्हुनि खे पंहिंजे करियर में, पंहिंजे धंधे में ॾाढियूं मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। उन्हनि वटि कॾहिं बि जेको धन आहे उहो टिकजंदो न आहे ऐं उन्हनि खे हमेशा कंहिं न कंहिं शइ जो ज़िंदगीअ में अभाव हूंदो आहे, यानी काई न काई उन्हनि में घटिताई हूंदी आहे। तव्हांखे वास्तु शास्त्र जे हेॾनि सालनि जो आजमूदो आहे त असांखे के अहिड़ा किस्सा ॿुधायो त जंहिंमां असांखे कुझु ॼाणण मिले। मुंहिंजो हिकिड़ो क्लाइंट आहे मुंबई में
जेको बिल्डर आहे ऐं उन मूंखे हिकिड़ो प्लॉट ॾेखारियो जेको आग्नेय दिशा में मुख्य दरवाज़ो हुयो हुन, यानी हुनजो मेन गेट जेकी आहे उहा उन साइड ई हुई ऐं उनजो जेको मेन रस्तो आहे उहो बि आग्नेय दिशा में हुयो, यानी साउथ ईस्ट डायरेक्शन में हो, ॾखिण ओभर ॾांहुं हुयो। ऐं ॾखिण ओभर में प्लॉट जेको बि हूंदो आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त उनमें सरकार सां जेके बि जुड़ियल मामला हूंदा आहिनि उनमें तकलीफ़ूं अची सघंदियूं आहिनि। उन व्यक्तिअ जॾहिं इंक्वायरी कई त उनखे ख़बर पियो त सरकार सां इन प्लॉट ते पहिरीं खां ई कोई मतभेद हली रहियो आहे, त उनमें प्रॉब्लम्स हुयूं, जंहिंजे करे उन व्यक्तिअ खे उन प्लॉट तां त हथ धोइणो पियो। उन प्लॉट खां जेको नुक़सान थियुसि, माना जेको बि उन पहिरीं टोकन अमाउंट ॾिनो हुयो उन तां बि हथ खणणो पियुसि ऐं प्लस उन खां पोइ जेके मुश्किलातूं ऐं कोर्ट केसिस उनजे मथां थिया उहे त माना असां चई नथा सघूं त केॾो ख़राबु समय उनखे बिताइणो पियो। ऐं इन करे असां हमेशह चवंदा आहियूं त जेको बि साउथ ईस्ट वारो यानी आग्नेय दिशा वारो प्लॉट आहे त उन खां हमेशह परे ई रहिजे त ॾाढो सुठो। पर जे असांखे अहिड़ो प्लॉट वठिणो ई पए या असांखे ॾाढो सस्ते में अगरि अहिड़ो प्लॉट मिलंदो हुजे त उन प्लॉट जे लाइ असां कुझु उपाय करे सघंदा आहियूं, जंहिंसां असां जे जीवन में उहे जेके कठिनाइयूं आहिनि या मुश्किलातूं आहिनि उहे घटि थियनि। सर मां तौबा थी भरियां इन दिशा में प्लॉट वठण खां। इन दिशा खे छॾियो, हाणे असांखे ॿी कंहिं दिशा जे बारे में ॿुधायो। हाणे असां ॾखण दिशा वारे प्लॉट जे बारे में ॻाल्हाईंदासीं। ॾखण वारे दिशा में अगरि असांजो प्लॉट आहे त उनमें जेके बि रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे घर में कंहिं न कंहिं व्यक्तिअ खे लंबी बीमारी हूंदी। लंबी बीमारीअ में ई वधीक ख़र्च थींदो ऐं इन करे घर में धन न टिकजंदो। अहिड़े प्लॉट ते घर में रहंदड़ वारनि खे कुझु न कुझु तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, जीअं त ओचितो कंहिंजो एक्सीडेंट थियणु भी हिकु घटना थी सघे थी। इहो ज़रूरी न आहे त हर कंहिंजे घर में एक्सीडेंट थिए ई, पर अगरि ग्रह बि असांजा सही न हुजनि या का ख़राब या क्रूर ग्रह जी उन महिल महादशा हली रही आहे त उनजे करे एक्सीडेंट थी सघे थो। मां अहिड़ा घणेई माण्हू ॾिठा आहिनि जिन जी ज़िंदगी में जाम मुश्किलातूं हूंदियूं आहिनि, धन सां जुड़ियल काफ़ी समस्याऊं हूंदियूं आहिनि, जिन जी ज़िंदगी कर्ज़ चुकाइण में ई पूरी थी वेंदी आहे। त अहिड़ा कहिड़ा प्लॉट हूंदा आहिनि सर? तव्हां ॾाढो सुठो सवाल पुछियो। असां सभिनी जे जीवन में कुझु न कुझु कठिनाइयूं, रुकावटूं, रणकूं हमेशह ईंदियूं रहंदियूं आहिनि, लेकिन असांखे उन्हनि तकलीफ़ुनि मां पार पवणो आहे। इहो ई ज़िंदगीअ जो मक़सदु आहे ऐं इहो ई ज़िंदगीअ जो मक़सदु हुजणु खपे। पर जीअं तव्हां मूंखां पुछियो आहे त असांजे अहिड़ो कहिड़ो प्लॉट आहे, अहिड़े कहिड़े दिशा वारो प्लॉट आहे जंहिंजे वठण सां अहिड़नि माण्हुनि जे जीवन में दुख, तकलीफ़ूं, क्लेश या अहिड़ा लोन्स या कर्ज़ थी वञनि था जंहिंजे कारण उन्हनि जे ज़िंदगीअ में हमेशह दुख ऐं बाधाऊं आहिनि ऐं उन्हनि जी सॼी ज़िंदगी सिर्फ़ु कर्ज़ चुकाइण में ई बीतजे थी। त अहिड़ा प्लॉट जेके हूंदा आहिनि उहे साउथ वेस्ट वारा या नैऋत्य दिशा वारा हूंदा आहिनि, जंहिंखे ॾखण ओलह वारा प्लॉट बि असां चई सघूं था। उनजो मुख्य दरवाज़ो ॾखण ओलह साइड में हूंदो आहे। इन में राहु ऐं केतु जी जॻह हूंदी आहे। अहिड़ा प्लॉट जेके आहिनि उते हमेशह दुख, तकलीफ़ूं, बीमारियूं, क्लेश ऐं जाम धन सां संबंधित जेके बि कार्य आहिनि उनमें ॾाढो रुकावटूं ऐं बाधाऊं ईंदियूं आहिनि। समय समय ते जेके बि उते माण्हू रहनि था उन्हनि खे मुसीबतुनि जो सामनो करणो पवंदो आहे ऐं इन करे असां अहिड़नि प्लॉटनि खां तौबा कंदा आहियूं। पर ॾकण जी का बि ॻाल्हि न आहे। अगरि तव्हांजो अहिड़े जॻह में बि प्लॉट आहे या अहिड़े दिशा वारो प्लॉट आहे त उन जा ॾाढा सुठा उपाय आहिनि जेके असां तव्हांखे समय समय ते सिंधी चैनल जे माध्यम सां ॿुधाईंदा आहियूं।